सिजावल, तू हमेशा कुछ चवंदे चवंदे ख़ामोश थी वेंदो आहे। छो? लगे थो त तो अञा मूंखे पंहिंजो नाहे सम्झियो। मां तोखे ॾिसी हमेशा इन ख़्याल में हलियो वेंदो आहियां त तूं हिकु अमीर घराणे जी छोकिरी ऐं मां ग़रीब। तोसां प्यार कयो अथमि, ईअं थो लॻे ॼण का ख़ता कई अथमि। छा तुंहिंजो मूं ते यकीन नाहे? जेकॾहिं मोहबत सची हुजे त दुनिया जी का बि ताक़त जुदा न करे सघंदी आहे। न मुस्कान, प्यार खे जॾहिं पैसे में तोड़बो आहे त पोइ ग़रीब पोइते रहिजी वेंदो आहे। सिजावल, तुंहिंजी ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे त ॼण तुंहिंजी दिलि मूं मां भरिजी वई आहे। ऐं जेकॾहिं तुंहिंजी दिलि मूंसां मिलण ते नथी चवे त जीअं तुंहिंजी मर्ज़ी। न मुस्कान, न मां तोखे छॾे थो सघां ऐं न तोखे विसारे थो सघां। मूं त सॼी उमिरि तोसां जीअण मरण जा कसम खया आहिनि। मां सिर्फ़ु तोसां ई प्यार कयो आहे। मूंखे ॾिसी खिली थी छो? ॾिसां थी त मंझंदि जा 3 थी विया आहिनि। तव्हांखे बुख लॻी हूंदी। हलो त कंहिं सुठे होटल ते हली मां तव्हांखे मानी खारायां। यार सिजावल, मूं तव्हांखे सॼो शहर पे ॻोल्हियो ऐं तव्हांजो नंबर बि बंदि आहे। छो, कमु हुयो छा? हा, हिकु ख़ुशख़बरी हुई। कहिड़ी ख़ुशख़बरी हुई? असांजे प्यारे दोस्त सर अकबर खे नौकरी मिली आहे। अच्छा, अदे खे कहिड़ी नौकरी मिली आहे? मूंखे प्राइमरी टीचर जी नौकरी मिली आहे। प्राइमरी टीचर यानी वीज़ा, घर वेठे आराम? न ता न, मां पढ़ाईंदुसि, इन जे करे त मां ॻोठ में ड्यूटी लॻाई आहे। अकबर खे नौकरी मिलण जी ख़ुशी में अॼु मानी सभिनी जी मुंहिंजी तरफ़ां। ओके, हलो। अदा हिन ॻोठ में जेको स्कूल आहे उहो कहिड़े तरफ़ आहे? अदा तव्हां भुलिया हो, हिन ॻोठ में मोरागी स्कूल आहे ई कोन। ईअं की थो थी सघे? हिन ॻोठ में स्कूल आहे जंहिंमें 4 मास्तर आहिनि ऐं उहो 12 सालनि खां खुलियल आहे। भाऊ, हिते स्कूल आहे ई कोन। चाचो सही पियो चवे। मां बि हिन ॻोठ में रहंदो आहियां। मूं त कॾहिं अहिड़ो स्कूल न ॿुधो न ॾिठो ई आहे। जॾहिं कंहिंखे पंहिंजो ॿारु पढ़ाइणो हूंदो आहे त हितां वठी शहर जा कंहिं माइट वटि छॾे ईंदो आहे, ॼाण स्कूल में दाख़िल करे वरी शाम जो हुनखे पाण ई वापसि वठी ईंदो आहे। चाचा, इहो त तव्हां सां सिधो संहो ज़ुल्म आहे। हिन ॻोठ में स्कूल हूंदे बि ऐं तव्हांजा ॿार शहर पढ़नि। भला हिन ॻोठ जो को चङो मुड़ुसु त हूंदो? अचो त मां हिन ॻोठ जे चङे मुड़ुस तव्हांखे जबर ख़्याल सां मिलायां। वालेकुम सलाम। कीअं अचण थियो आहे? साईं, मां हिन ॻोठ में मास्तर थी आयो आहियां ऐं ॻोठ वारनि जो चवणु आहे त हिन ॻोठ में का बिल्डिंग ई कोन्हे। कमदार, वरी ही मास्तर बि असांजे गाॾे में? ठीकु आहे मास्तर, वञी तूं घर आराम कर। वॾेरा साईं, मूंखे इहा ख़बर आहे स्कूल में बिल्डिंग बि आहे ऐं उन खां अलावा 4 मास्तर बि आहिनि। मास्तर ॿुधणु चाहीं थो त ॿुध। स्कूल जी हिकिड़ी बिल्डिंग में वॾेरे जो महल ॿधल आहे ऐं छोकिरियुनि वारे स्कूल में पंहिंजे माल जो बुह बियल आहे। जेको ॿार दर ते चौकीदार ॾिठी न, इहो बि पढ़ियो अथई, पर बोतार हुनखे मास्टर करायो आहे। मास्टर। ऐं हा, वरी ॿियो सुभाणे ॾसींदो मां इहो थी माल चालण। बाबा, तूं बि वञी घर जो कमुकार कर, पोइ रेड़ो सेड़ो हलाए, पोइ दुकानड़ो खोल, बाक़ी पघार न सा तोखे पई मिलंदी। मां कमदार सुखियो, कमु कंदो हा ॾुखियो। वॾेरा साईं, ही त ॻोठ जे ॿारनि सां संहो सिधो ज़ुल्म आहे। मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां
त स्कूल मां भू कढाए स्कूल खोलाए। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ग़रीब जा ॿार ग़रीब ई रहंदा। जेकॾहिं सभु ॿार स्कूल में वेंदा त पोइ असांजो माल मता केरु चारींदो? माना तव्हांजो चवणु आहे त सॼी उमिरि ॻोठ वारा तव्हांजी ग़ुलामी कनि। जेकॾहिं हर ॿार पढ़ी पवंदो त पंहिंजो बुरो भलो सम्झंदो ऐं ग़ुलामी खां निकिरी पवंदो। पर तव्हां ईअं नथा करणु चाहियो। मास्तर, तूं हिकिड़ो खसीस मास्तर आहीं। जेकॾहिं मां चाहियां न तुंहिंजो अहिड़ो असर कयां जो तोखे केरु सुञाणे बि न सघे। तंहिं करे सुठो अथई, वञ वञी पंहिंजो कमकार कर। हल पढ़ेरा साईं, मां त वञा थो, पर हिकु ॻाल्हि यादि रखंदा, मां हिन हफ़्ते हिन ॻोठ जो स्कूल खोलाईंदुसि। हलड़े हल, स्कूल खोल रही तो इतने भी जदों मैं मथे में धूड़ निकले स्कूल तो खोल रहा है। असां या मरी इतने स्कूल खुलंदो। इनाम मिली वञण ताईं पंहिंजो इनाम धमाल पैक संभाले रखो। जपाल मेज़बान, मेज़बानी जो राज़। पैक में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट, लखे इनामात।